सखर रीजन में यूटिलिटी स्टोरन ते अटो अणलब थी वियो। कणक जी फरहामी बंद थियण जो इंकशाफ। इन सिलसिले में पाकिस्तान यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन जे रीजनल मैनेजर सखर लुत्फुल्लाह शेख पंहिंजी ऑफिस में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इंकशाफ कयो आहे त सखर रीजनल वेयर हाउस खे कणक जी फरहामी न थियण सबबि सखर रीजन जे यूटिलिटी स्टोर्स खे अटो फराहम न थी रहियो आहे। कुझु ॾींहनि में जीअं ई कणक सप्लाई बहाल थींदी त अटे जी फरहामी कई वेंदी। अटे खां सवाइ ॿियो रमज़ान पैकेज वारो समूरो सामान मौजूदु आहे जेको शिनाख्ती कार्ड जे मैसेज अचण बाद ॾिनो पियो वञे। लुत्फुल्लाह शेख जो वधीक चवणु हो त वज़ीर आज़म पाकिस्तान जे रमज़ान पैकेज ते मुकमल अमल थी रहियो आहे। रमज़ान पैकेज सिर्फ़ रमज़ान शरीफ़ जे महीने ताईं हूंदो, जॾहिं त हुकूमत सिर्फ़ सब्सिडी वारो सामान बि मौजूदु आहे जंहिंजो रेट ओपन मार्केट खां घटि आहे। लुत्फुल्लाह शेख ॿुधायो त अॻु यूटिलिटी स्टोर्स तां दुकानदारनि खे सस्तो सामान विकिरो करण जूं शिकायतूं मिलंदियूं हुयूं, पर जॾहिं खां शिनाख्ती कार्ड ते मैसेज वारो सिलसिलो शुरू थियो आहे इहे शिकायतूं ख़त्म थी वियूं आहिनि। हाणे शिनाख्ती कार्ड ते जेसिं ताईं मैसेज न ईंदो सामान न मिलंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।